अस्सलाम वालेकुम दोस्तो। घणनि ॾींहंनि जे वक़फ़े खां पोइ पाण अॼु खां वरी क्लासिस जी इब्तिदा कंदासीं। ऑनलाइन क्लासिस हूंदा। घणा ऑप्शन मौजूदु हुया, पर मुंहिंजे ख़्याल में शागिर्दनि जे लाइ वधीक सवलो ऑप्शन इहो ई आहे त कुझु नोट्स ऐं कुझु ऑडियो में तव्हांजे लाइ शयूं रखियूं वञनि, तव्हांखे कुझु शयूं ॿुधायूं वञनि त जीअं तव्हां उन मां सिखी सघो ऐं पंहिंजे कोर्स खे मुकमिल तरह सां सम्झी सघो। अॼु असां साईं जी एम सैद जी ज़िंदगी ऐं उन्हनि जे किताबनि बाबति मुख़्तसिर गुफ़्तगू कंदासीं ऐं उनखां पोइ जेको किताबु असांजे कोर्स ते रखियलु आहे जन्नत गुज़ारिम जिनसी, उन ते ॻाल्हाईंदासीं। साईं जी एम सैद, जंहिंखे घणा सिंधी प्यार मां जी एम माना मुंहिंजे लाइ जीए सैद करे छॾींदा आहिनि। साईं जो असुलु नालो त सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह हो। संदन पीउ जो नालो सैयद मोहम्मद शाह काज़मी। ही सन जी जेका गादी आहे साईं हैदर शाह सनाई जे नाले सां जेका मशहूरु आहे, उनजो गादी नशीन थियो। असुल में साईं हैदर शाह सनाई ते जेकॾहिं ॻाल्हायूं त असांखे समन जो समूरो दौरु साम्हूं फिरी अचे थो। साईं हैदर शाह सनाई दुल्हे दरिया ख़ान जो वेझो दोस्त ऐं ॼाम निंदे जो बि वेझो दोस्त हुयो ऐं तमामु अहम माण्हू हुयो हिन सन वारे पासे जो, मांझंदि वारे इलाइक़े जो। ऐं ही उहो माण्हू हुयो जंहिं सभ खां पहिरियां मियां महदी जौनपुरी सां मुहादो अटकायो हो। मियां महदी जौनपुरी उहो जेको समन जे दौर में सिंध में आयो ऐं हुन नौज़ बिल्ला इमाम महदी हुजण जी दावा कई हुई, जंहिंखे सिंध जे केतिरनि ई ॾाहनि रद्द कयो हुयो। ऐं सभ खां भरपूर आवाज़ु जेको मियां महदी जौनपुरी जे ख़िलाफ़ु उथियो हुयो, उहो सन जे साईं हैदर शाह सनाई जो आवाज़ु हुयो, जिन हिन सां मनाज़िरो बि कयो ऐं उनखां पोइ हुनखे हारायो। बल्कि साईं हैदर शाह सनाई त इन हद ताईं जज़्बाती हुयो जो खेसि क़त्लु करण ते घुरियाईं, पर क़त्ल जा बल्कि फ़तवा बि ॾिना हुअईं। पर जेको साईं जो ई दोस्त हुयो ऐं वज़ीर आज़म हुयो उन वक़्त में ॼाम निंदे जे दौर जो, दुल्हे दरिया ख़ान, उन विच में पई मामिलो टारियो ऐं हुन ॾिठो पए त हिन सां मुमकिन आहे त ॿिया विॻोड़ पैदा थियनि मुल्क में, ऐं हुनखे सिंध मां जेका सो सिंध निकाली ॾिनी वई, जेको उतां थींदो पोइ बलूचिस्तान वियो ऐं बलूचिस्तान जे रस्ते अफ़गानिस्तान वियो ऐं अफ़गानिस्तान में वञी ज़ुनून जेको अरगुन हुयो, शाह बेग अरगुन जो पीउ ऐं शाह बेग ख़ुदि अरगुन, उन जी महफ़िल में वियो, उते को ख़ुतबो बि पढ़ियो हुयईं ऐं सिंध जी सूरत हाल बाबति हुनखे आगाही बि ॾिनी ऐं हिकिड़े क़िस्म जी जासूसी कई हुयईं, जंहिंखे शायदि काज़ी कादन न सम्झी सघियो। काज़ी कादन खे घणा क़ौम परस्त जासूस या गद्दार करे छॾींदा आहिनि, ऐं भायां थो त ईअं बिल्कुलु कोन हुयो। हू हिकिड़ो आलिम क़िस्म जो माण्हू हुयो ऐं आलिम क़िस्म जो माण्हू ज़रूरी नाहे त एॾो वॾो दूर अंदेश बि हुजे ऐं एॾी वॾी सियासी बसीरत बि रखंदो हुजे। ज़ाहिर आहे सियासी बसीरत जेका हैदर शाह सनाई जी हुई, जेका दुल्हे दरिया ख़ान जी हुई, उहा काज़ी कादन जी कोन हुई, पर बावजूदि इन जे हू सिंध जो गद्दार कोन हुयो, छाकाणि त हुन ते जेके सभ खां पहिरियां इल्ज़ाम लॻा आहिनि, इल्ज़ाम हणण वारो आहे मीर मासूम बकरी, ऐं तहक़ीक़ जे मैदान में इहा शइ ॾिठी वेंदी आहे त जेको ॻाल्हि करे थो पहिरियां उन जी सिहत जांची वेंदी आहे। असां जेकॾहिं मीर मासूम बकरी जी सिहत जाचियूं त ही ख़ुदि अरगुननि जे दौर में हुननि जी जेका सो ख़िदमत कंदो रहियो ऐं उनखां पोइ छाकाणि त हीउ पाण बि हितां जो असलूको रहवासी त कोन हुयो, सिंध सां हिनखे का घणी मुहबत त कोन हुई,
ऐं उनखां पोइ मुग़लनि जी जेका सो बादशाही में वञी हू शामिलु थियो। वज़ारतूं ऐं मराहतूं इलाही माणियईं ऐं एतिरे हद ताईं जेका सो पीर सामदीन शाह राशिदी पंहिंजे किताब में लिखियो आहे त मीर मासूम बकरी जॾहिं मुग़लनि खां मिलियल मराहतूं ऐं ॾोकड़ पैसा वठी वापसि आयो त हुन पंहिंजे घर, जेको घर अॻु में नंढो हुयुसि, उनजे आस पास जा जेके बि घर हुया उहे हुन कुझु दड़के ते, कुझु दहमान ते, कुझु पैसनि ते ख़रीद करे ऐं माण्हुनि खे लॾाए छॾियो हो ऐं पंहिंजे घर खे तमामु वॾी हवेली में तब्दील करे छॾियो हुयो। मूंखे 90 जो वधणु यादि अची वियो हुयो त इहो मामिलो कीअं वधियो आहे। माना त अहिड़ो उहो माण्हू आहे जेको सभ खां पहिरियां जेका सो काज़ी कादन जे जेका सो ख़िलाफ़ु लिखे थो। ऐं भायां थो त काज़ी कादन हिकिड़ो तमामु बहितरीनु आलिम क़िस्म जो माण्हू हुयो, जंहिं ते इन तरह जा इल्ज़ाम असांखे न भरणु खपे, तहक़ीक़ करणु खपे ऐं तहक़ीक़ में सभु शयूं वाज़े थी वेंदियूं। इन ते वरी कॾहिं ॿिए भेरे ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि, वधंदियूं थी वञनि। बहरहाल असांखे ज़िक्र करिणो हो साईं जी एम साहिब जे वॾनि मां हैदर शाह सनाई जो। ऐं साईं हैदर शाह सनाई सिंध दोस्त ऐं सिंध परस्त, वतन परस्त ऐं समन जे दौर जो हिकिड़ो सपूत हुयो, जंहिं सिंध सां पाण मोकियो। शाह करीम बुरड़ी वारो पिणु इन ई ख़ानदान जो आहे। त इन ख़ानदान खे माना असांखे हिकिड़े ख़ानदानी पस मंज़र खे बि ॾिसणु खपे त जंहिं माण्हू खे असां पढ़ूं था उनजो ख़ानदानी पस मंज़र कहिड़ो आहे। त इहो उनजो ख़ानदानी पस मंज़र आहे। शाह करीम बुरड़ी वारो इन ख़ानदान जो आहे, हैदर शाह सनाई इन ख़ानदान जो आहे ऐं इन ख़ानदान जो ख़ानवादो आहे साईं जी एम सैद, जेको 17 जनवरी 1904 ते पैदा थियो। 25 अप्रैल 1995 ते जना अस्पताल में असांखे हमेशह लाइ मोकिलाए वियो। जदीद सिंधी जेका क़ौम परस्ती आहे, साईं जी एम सैद हुन जो बानी हुयो। हुन 1943 में उन वक़्तु जेका सिंध हुई उहा बरतानिया जे राॼ हेठि हुई। उन बरतानिया जे राॼ हेठि ठहियल सिंध असेंबली मां पाकिस्तान जो ठहिराउ पास करायो ऐं सिंध असेंबली हिन ख़िते जी उहा पहिरीं असेंबली जंहिं पाकिस्तान जो इहो ठहिराउ पास करायो ऐं इहो रेज़ोल्यूशन जेको पेश कयो ऐं पास करायो उहो साईं जी एम सैद हो। हू पाकिस्तान ठहण खां अॻु सिंध जो तालीम खाते जो वज़ीर रहियो हो ऐं तमामु घणा हुन जा कम आहिनि। कुझु तफ़सील मूं नंढनि नोट्स में तव्हां सां शेयर कया आहिनि। हुन 40 खां मथे किताब लिखिया, जिन जा तफ़सील मूं पिणु तव्हांखे ॿुधाया आहिनि। जिन मां जनम गुज़ारिम जिन खे पिणु हिकु आहे, इहो किताबु हुन में शामिलु आहे। पैगाम लतीफ़ तमामु अहम किताबु आहे। जीअं ॾिठो मूं तमामु अहम किताबु आहे ऐं ॿिया बि साईं जी एम सैद जा इंतिहाई अहम किताब आहिनि। ऐं हुनजी इल्मी ऐं जेको सियासी बसीरत जेका हुई उहा बि तमामु अहम आहे। हू हिकिड़े आलिम क़िस्म जो माण्हू हो ऐं हुनजो लिखियल ही किताबु जनम गुज़ारिम जिन सी हाणे असां हिन ते डिस्कस कंदासीं। साईं जी एम सैद जी ज़िंदगी जो मुख़्तसिर स्केच मूं तव्हां सां हिते शेयर कयो आहे, उनखे ॾिसी हुनजा नोट्स ठाहे वठिजो। बाक़ी असां हाणे ईंदासीं साईं जी एम सैद जे किताबु जनम गुज़ारिम जिनसी तरफ़। साईं जी एम सैद जो किताबु आहे जनम गुज़ारिम जिनसी। किताब जा 2 जिल्द आहिनि। असांखे पहिरियों जिल्द पढ़णो आहे। पहिरें जिल्द में 101 शख़्सियतुनि जा ख़ाका स्केच आहिनि ऐं ॿिए जिल्द में 75 शख़्सियतुनि जा ख़ाका आहिनि। कुल मिलाए ॿिन्ही किताबनि में 176 शख़्सियतूं आहिनि जिन जा स्केचिस साईं जी एम सैद लिखिया आहिनि। ही पहिरियों जिल्द जंहिंमें 101 शख़्सियतूं शामिलु आहिनि। उन्हनि शख़्सियतुनि में सभ खां पहिरियां उस्ताद आहिनि। 5 उस्तादनि जो ज़िक्र कयो आहे साईं जी एम सैद। मास्तर जान मोहम्मद अब्बासी, मास्तर रेवाचंद निहालचंद, मास्तर वसणमल, काज़ी मोहम्मद हाशिम, मास्तर हामिद अली। इहे 5 उस्ताद आहिनि जिन जो मुख़्तसिर स्केच साईं ॾिनो आहे। उनखां पोइ ज़मीनदार ऐं उन्हनि जा ख़ानदान आहिनि। साईं जी एम सैद तक़रीबन 44 ज़मीनदारनि जो ज़िक्र हिन किताब में कयो आहे। उनखां पोइ दरवेश आहिनि,
ऐं साईं छहनि दरवेशनि जो ज़िक्र कयो आहे। दरवेशनि में रुगो मुस्लमान दरवेश शामिल कोन्हनि के, बल्कि थांवरदास लीलाराम वासवाणी हिकिड़ो हिंदू दरवेश तबियत जो माण्हू आहे, उनजो ज़िक्र बि साईं कयो आहे। ऐं उनखां पोइ वरी क़ौमी कारकुन आहिनि। साईं जी एम सैद हिन किताब में 22 क़ौमी कारकुननि जो ज़िक्र कयो आहे। ऐं तंहिंखां पोइ सियासतदान आहिनि। सियासतदाननि मां साईं हिन किताब में 9 सियासतदाननि जो ज़िक्र कयो आहे। ऐं उनखां पोइ अदीब ऐं आलिम आहिनि। पहिरें जिल्द में साईं 3 आलमनि या अदीबनि जो ज़िक्र कयो आहे, जिन में मिर्ज़ा कलीच बेग, अल्लामा आया काज़ी, मिस्टर जेठमल परसराम गुलराजाणी शामिल आहिनि। उनखां पोइ नामवर आफ़ीसर 9 आफ़ीसर आहिनि, जिन जो ज़िक्र साईं हिन किताब में कयो आहे। ऐं आख़िर में समाजी कारकुन आहिनि 4, जिन जो ज़िक्र पिणु साईं कयो आहे। समाजी कारकुननि में बेगम मरियम हातिम बदरुद्दीन, बेगम नुसरत हाजी अब्दुल्ला हारून शामिल आहिनि।